जिते बि हिकिड़ा जाबिर या फ़िरोनियत तबियत मिज़ाज जा हुकुमरान वेठा आहिनि, उते उहो इहो ई कंदा आया आहिनि, इहो ई कंदा रहनि था त आवाम जे आवाज़ खे दॿाइजे कीअं। सो हिकिड़ी त का सूरत हाल आहे कोन, तमामु घणियूं ॾुख जोगियूं सूरत हालूं आहिनि। नाज़िम जोखियो नौजवान जेको, उहो हिकिड़ो जहालत जो निशानो बणिजी वियो, जहालत ज़ुल्म ऐं जबर जो। हुन वीचारे पंहिंजी हिकिड़ो स्टैंड वरितो जेको हर इंसान जो हक़ु आहे, ऐं हुन हिकु तलूर पखी जेको आहे उन जे लाइ जॾहिं हुन आवाज़ उथारियो त इन्हनि जो शिकार जेको आहे इंडेंजर्ड स्पीशी में, वर्नेबल स्पीशी जी लिस्ट में आहे तलूर पखी जेको पंहिंजो आहे। सो उन सां जेको थियो उहो सॼी सिंध, सॼी पाकिस्तान ॾिठो। इनफैक्ट जिते जिते बि उन ख़बर रसी आहे, उन्हनि सभिनीनि माण्हुनि ॾिठो त छा थियो ऐं उनखे कीअं ज़ुल्म ऐं जबर ऐं बेदर्दी सां उन नौजवान जी ज़िंदगी जो अंत आंदो वियो।